अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया गुलाम मुस्तफ़ा सोलंकी माया सैयद सदफ़ बुखारी। नाज़रीन, पार्लियामेंट तरफ़ां रूल्स में तरमीम करण सां आज़ाद अदलिया जो तस्वर ख़त्म थी वेंदो। जस्टिस एजाज़ुल हसन चयो आहे त जेकॾहिं पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जी ठहियल रूल्स में तरमीम करे सघे थी त पोइ आज़ाद अदलिया जो तस्वर ख़त्म थी वेंदो। हिन उहे रिमार्क्स सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर केस जी ॿुधणी दौरान ॾिना। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी फुल कोर्ट पारां केस जी ॿुधणी थी। अटार्नी जनरल उस्मान अनवर चयो त आर्टिकल 191 पार्लियामेंट खे कानून साज़ी जो इख़्तियार ॾिए थो। जस्टिस अतर मिनल्ला चयो त अटार्नी जनरल साहब आर्टिकल 191 में रुगो लॉ जो लफ़्ज़ न आहे, पोइ सब्जेक्ट 2 लाइ लिखियलु आहे। जस्टिस मुनीब अख्तर चयो त आर्टिकल 8 चवे थो त अहिड़ी कानून साज़ी न थी सघे जेका बुनियादी हक़ वापसि वठे। अटार्नी जनरल चयो त आर्टिकल 191 कानून ठाहिण जो इख़्तियार ॾिए थो, रुगो अदलिया जी आज़ादी जे ख़िलाफ़ कानून साज़ी न पई थी सघे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट अदलिया जी आज़ादी जे ख़िलाफ़ न आहे। जॾहिं खां आइन ठहियो आहे, आर्टिकल 191 में का तरमीम न थी आहे। आर्टिकल 191 में तरमीम न थियण अदलिया जी आज़ादी खे यकीनी बनाइणु आहे। जस्टिस मुनीब अख्तर चयो त कंहिं हालत में सूबा वफ़ाक़ जी हालत ते कानून साज़ी नथा करे सघनि। मामिलो जेकॾहिं सूबे जे अवाम जे हक़ ऐं हाई कोर्ट जो हुजे त पोइ छा थींदो।